नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर लॻ ठरी मीरवा सेठार जा भरिसां ॻोठ ख़बर खान सहतो में शादीशुदा नारी खे निकाह मथां निकाह करण जो दॿा, परणायल औरत ॿीहर परणो न करण तां लालची पीउ ऐं भाइर जो तशदुद, घर मां वाड़े खे क़ैद करे छॾियो। नारी जी इनकार जी वीडियो अवामी न्यूज़ खे मिली वई है। नारी वीडियो में शादी तां इनकार करण जो एतराफ़ कयो है, जॾहिं त नारी जे भाॼाई अनीला ऐं भाउ मुश्ताक सहतो सेठार जा थाणे ते पहुची आहिनि। हिन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस दाह वणण खां लंघाए थी ॿ कलाक थाणे ते गुज़री वञण बावजूदि को बि फरियाद ॿुधण वारो न। बशीरा खे ज़बरदस्ती ॿी शादी करण जी कोशिश कंदड़ वालिद, सदोरो ऐं भाइरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिननि वधीक चयो है त ॿी शादी जे इनकार ते नारी खे तशदुद जो निशानो बणायो वियो आहे ऐं जॾहिं त नारी परणियल आहे, हिननि खे हिकु औलाद बि आहे, पर लालची पीउ ऐं लालच में अची नारी खे ॿिए हंधि ज़बरदस्ती परणाइण चाहे थो। जॾहिं त अहिड़ी शिकायत खणी सेठार जा थाणे ते वेठा आहियूं, पुलिस ॿुधे ई न पई। न्याणी जी हयाती खे ख़तरो। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस रिश्वत एवज़ ख़ामोश आहे। हिननि एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खे घुर कई त नारी जी हयाती बचाई वञे ऐं करप्ट पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि मुअतल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।